हैदराबाद में असांजे ब्यूरो चीफ जमील मेमन की रिपोर्ट मुताबिक सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट की मुबैना भञकड़ी खिलाफ हैदराबाद में लगायल एहतिजाजी कैंप 17 ॾींहं में दाख़िल थी वई। JUIF जे अॻवान अल्लामा राशिद महमूद सुमरो यकजहती लाइ SPSC ऑफिस ॿाहिरां क़ाइम एहतिजाजी कैंप ते पहुची मुज़ाहिरीन सां मुलाक़ात कई। GD अॻवान मौज़म अब्बासी पिण राशिद महमूद सुमरो सां गॾु एहतिजाजी कैंप ते पहुची मुज़ाहिरीन सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अल्लामा राशिद महमूद सुमरो चयो त नौजवान सिंध जो मुस्तक़बिल आहिनि, हुकूमत खे नौजवाननि जा जाइज़ हक़ ॾियणा पवंदा। उन चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहाननि ऐं नतीजनि बाबति संगीन सवाल मौजूदु आहिनि, जिन जी शफ़ाफ़ जांच कराए हक़ीक़तूं अवाम आॾो आंदियूं वञनि। राशिद महमूद सुमरो ख़बरदार कयो त जेकॾहिं कंहिं शागिर्द खे गिरफ़्तार कयो वियो त JUIF पाण खे बि उन गिरफ़्तारी में शामिल समझंदी। उन वधीक चयो त सिंध खे विरहाइण या 9 सूबनि जे मुतालबे खे रद्द करियूं था। सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में विरासत क़बूल न कंदा। ॿिए तरफ़ GDA अॻवान मौज़म अब्बासी चयो त सिंध में गुज़िरियल 18 सालनि खां करप्ट टोलो क़ाबिज़ आहे। उन सवाल उथारियो त हिक ई ख़ानदान जा केतिरा ई माण्हू कामयाब थी रहिया आहिनि, इहो कहिड़ो मेरिट आहे। मौज़म अब्बासी जो चवणो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मुसलसल मेरिट जी पामाली थी रही आहे ऐं पेपर लीक थियण जा इल्ज़ाम पिण साम्हूं अची रहिया आहिनि, जिन जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे।